अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु करंट अफेयर में लोकल बॉडीज़ इलेक्शन सभ खां पहिरियों पढ़ंदासीं जेके हेल्ड थियूं हुयूं। लोकल बॉडी इलेक्शन 26 जून 2022 ते हेल्ड थियूं। ठीकु आहे। ये सिंध में टोटल 14 डिस्ट्रिक्ट्स में 14 ज़िलनि में आउट ऑफ 29। ठीकु आहे। लोकल बॉडी इलेक्शन जेके हेल्ड थियूं 26 जून 2022 संडे ते सिंध में 14 डिस्ट्रिक्ट्स में आउट ऑफ 29 डिस्ट्रिक्ट्स में, जंहिंमें मेजॉरिटी जेका आहे उहा हुई पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी, जंहिं सीटूं खटियूं 2288 ऐं सेकंड नंबर ते हुयो इंडिपेंडेंट। ठीकु आहे, जंहिं घणियूं सीटूं खटियूं 40। थर्ड नंबर ते आहे GDA, जंहिं घणियूं सीटूं खटियूं 65। ठीकु आहे। उन खां पोइ JU आया ऐं PTI। JUI तक़रीबन सीटूं जेके खटियूं उहे आहिनि 43 ऐं PTI जूं हुयूं 13। त पहिरियां नंबर ते पीपल्स पार्टी, ॿिए नंबर ते GDA, टे नंबर ते इंडिपेंडेंट, चौथे नंबर ते JUI ऐं उन खां लास्ट में PTI सीटूं खटियूं। मेजॉरिटी कंहिंजी? पीपल्स पार्टी जी। हाणे हिन में तव्हांखे पीपल्स पार्टी जी छो जो मेजॉरिटी में आहे हिन जो नंबर यादि करिणो पवंदो ऐं टोटल 14 डिस्ट्रिक्ट्स में हेल्ड थी ऐं LB जो मतिलबु आहे लोकल बॉडीज़ इलेक्शन 2022 हे 26 जून डेट तव्हांखे यादि करणी पवंदी। ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि सेकंड जो जेको आहे उहो टॉपिक आहे कराची में जेको आहे कोरोना केसेस जी सर्जिस। ठीकु आहे। कराची में कोरोना केसेस जेके आहिनि इंक्रीज़ड बाय 22%। ठीकु आहे। 22% जेको आहे त कोरोना केसेस अचानक इंक्रीज़ थी विया आहिनि, जंहिंजे करे 406 डेथ थियूं आहिनि ऐं पूरे पाकिस्तान में ओवरऑल कराची खां पोइ सेकंड नंबर ते मर्दान में ऐं उन खां पोइ टे नंबर ते हैदराबाद में कोरोना केसिस वधी विया आहिनि। ठीकु आहे। हाणे हे असांजो कराची, हिन में तव्हांखे स्टेटिस्टिक्स यादि करणियूं पवंदियूं। बाय 22% इंक्रीज़ ऐं 406 डेथ्स थियूं आहिनि सेकंड नंबर ते मर्दान में ऐं टे नंबर ते हैदराबाद में कोरोना केसिस वरी जेके आहिनि उहे सर्च थिया आहिनि। उन खां पोइ आहे गवर्नमेंट सुपर टैक्स इम्पोज़ कई आहे। ठीकु आहे। हे असांजो पहिरियों, हे ॿियों ऐं टियों। हे जेके पाकिस्तान अफेयर में डोमेस्टिक जो करंट अफेयर्स ईंदा आहिनि। सुपर टैक्स छा आहे? सुपर टैक्स जेका आहे त 25 ऐं 26 जून ते इम्पोज़ कई वई हुई इन लार्ज स्केल इंडस्ट्रीज़ जे मथां। ही हमेशह लार्ज स्केल इंडस्ट्रीज़ जे मथां अप्लाई कई वेंदी आहे, जेके लार्ज स्केल इंडस्ट्रीज़ में। ठीकु आहे। लार्ज स्केल इंडस्ट्री असां वटि कहिड़ियूं आहिनि? जीअं सीमेंट, ट्राफिक ऐं गारमेंट्स आहे ऐं टेक्सटाइल आहे, अहिड़े क़िस्म जी इंडस्ट्रीज़ में। ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि जेको आहे त हिन में स्टेटिस्टिक्स तव्हांखे जेका यादि करणी पवंदी उहा आहे 10% सुपर टैक्स इम्पोज़ कई वई आहे कंहिंजे मथां? लार्ज स्केल इंडस्ट्रीज़ जे मथां। लार्ज स्केल इंडस्ट्री में कहिड़ी थी अचनि? सीमेंट थी अचे, एग्रीकल्चर थी अचे ऐं ॿियूं जेके असांजूं इंडस्ट्रीज़ आहिनि। ठीकु आहे। उनखां पोइ फोर्थ नंबर ते असां वटि आहे जेको सभ खां वधीक इम्पॉर्टेंट आहे, सभ खां वधीक इम्पॉर्टेंट ऐं मैटर बि करे थो, उहो इंटरनेशनल लेवल ते आहे ऐं उहो आहे G7 कंट्रीज़। ठीकु आहे। G7 जी मीटिंग पई हले, G7 समिट जेका किथे हली रही आहे? इहा थी रही आहे जर्मनी में। ठीकु आहे। हिन जूं डेट्स कहिड़ियूं आहिनि? हिन जूं डेट्स आहिनि 26, 27, 28 जून ते ही जेको आहे G7 मीटिंग जर्मनी में हली रही आहे, जंहिंमें टॉप 7 जेके बिग इकोनॉमीज़ आहिनि उन्हनि जी वेक थी आहे, जंहिंमें टॉप लीडर 7 वर्ल्ड जा आहिनि उहे वेठा आहिनि। उन्हनि हिकु फ़ैसिलो वरितो आहे। हीअ जेको आहे न अञा हले पियो, हिन में कुझु डिसीशन्स अञा ईंदा, पर हिकु फ़ैसिलो हिननि इहो कयो आहे त हे रशिया जे जेको आहे त गोल्ड ते बैन हणंदा। ठीकु आहे।
रशियन गोल्ड टू बी बैंड, यानी रशिया जो जेको गोल्ड आहे उहो किथे बि ॿाहिरि एक्सपोर्ट हो न करे सघंदा, उन ते उन्हनि बैन हयो आहे। अच्छा, इहो वर्ल्ड जो टोटल केतिरो परसेंट आहे गोल्ड? इहो आहे टोटल 5%। ठीकु आहे, 5% ऑफ द ग्लोब। वरी मां तव्हांखे रिपीट कयां त G7 समिट जर्मनी में हली रही आहे, जंहिंजूं इहे डेट्स आहिनि। कुझु अपडेट्स अञा ईंदियूं, जंहिंमां वॾे में वॾो फ़ैसिलो उन्हनि हाणे ताईं इहो कयो आहे त रशिया जे गोल्ड ते बैन हयो आहे। उहे यानी रशिया पंहिंजो गोल्ड एक्सपोर्ट ॿाहिरि नथी करे सघे। जेको टोटल ग्लोब जो घणो हिसो आहे? टोटल ग्लोब जो 5% आहे। ठीकु आहे, 5% तव्हांखे यादि करिणो पवंदो। उनखां पोइ ॿी पॉइंट जेका आहे त G20। हाणे G20 समिट बि बिग इकोनॉमीज़ जेके टॉप 20 आहिनि उहे आहिनि, जेका हिन जी समिट जेका आहे उहा थियण वारी आहे डिसंबर में। ठीकु आहे, डिसंबर 2022 में थियण वारी आहे G20 जेको आहे त कंहिंमें? इंडिया में। ठीकु आहे, इहे तव्हांखे यादि करिणो पवंदो। इंडिया में इहा हेल्ड पई थिए। इंडिया यानी उनखे IOJK इंडियन ऑक्यूपाइड जम्मू एंड कश्मीर में हीअ मीटिंग हेल्ड पिया कराइनि, पर पाकिस्तान उनखे कंडेम कयो आहे। ठीकु आहे, पाकिस्तान चयो आहे त इंडियन ऑक्यूपाइड कश्मीर में हीअ मीटिंग न थियणु खपे, छो जो हीअ टेरिटरी जेका आहे उहा इशू बेस्ड टेरिटरी आहे। ठीकु आहे, तंहिं करे पाकिस्तान उन फ़ैसिले खे कंडेम कयो आहे। G7 समिट जर्मनी में हली रही आहे ऐं G20 थियण वारी आहे डिसंबर 2022 इंडिया में। इहा तव्हांखे पॉइंट यादि करणी पवंदी। ऐं IOJK में थियण वारी हुई, पाकिस्तान उनखे स्ट्रॉन्गली कंडेम कयो आहे। IOJK जो मतिलबु आहे इंडियन ऑक्यूपाइड जम्मू एंड कश्मीर। ठीकु आहे, उनखां पोइ असांखे सेकंड नंबर ते जेका पॉइंट आहे उहा इहा आहे त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जो जेको डायरेक्टर आहे उन जेको आहे त नालो मां लिखी ॾियां, टेड्रोस एनोम। ठीकु आहे, हे WHO जो डायरेक्टर आहे। इन वार्न कयो आहे मंकी पॉक्स वायरस जे बारे में, जंहिंमें तव्हां रिसेंटली ॿुधो हूंदो, हिन जो नालो ॾाढो जेको आहे त पाकिस्तान में ॿुधो वियो हुयो। वार्न अबाउट मंकी पॉक्स वायरस। हे मां तव्हांखे ॿुधायां थो छा हूंदो आहे मंकी पॉक्स वायरस। हे वायरस जेको आहे हूंदो आहे स्किन टू स्किन वायरस, स्किन टू स्किन वायरस हूंदो आहे, जेको स्प्रेड थींदो आहे। अच्छा, हिन जी लोकेशन कहिड़ी आहे? लोकेशन बि तव्हांखे यादि हुजणु खपे, छो जो थी सघे थो पॉसिबल आहे त टेस्ट में अचे। इहो घणो करे मिलियो आहे सेंट्रल ऐं नॉर्थ अफ्रीका में। ठीकु आहे, सेंट्रल ऐं नॉर्थ अफ्रीका में अञा ताईं मिलियो आहे। ऐं पाकिस्तान में हिन जूं छा अपडेट्स आहिनि? पाकिस्तान में हिन जी जेका अपडेट आहे उहा आहे 0 केसिस। अञा ताईं मंकी पॉक्स जा 0 केसिस मिलिया आहिनि। कहिड़े क़िस्म जो वायरस आहे? जेको स्किन टू स्किन फैलिजंदो आहे। कोरोना बि ईअं ई हुयो, पर कोरोना में ईअं हुयो त उहो माना ब्रीथ टू ब्रीथ माना जेको आहे त जंहिंजे करे असां मास्क पायूं पिया, पर हिन जो ईअं आहे त स्किन टू स्किन। ठीकु आहे न, माना टचिंग सां जेको आहे त ॿिए खे टच करण सां मंकी पॉक्सिस माना बॉडी में फैलिजनि पिया, जंहिंजी लोकेशन सेंट्रल टू नॉर्थ अफ्रीका आहे, जिन जा 0 केसिस अञा ताईं थिया आहिनि। ठीकु आहे, उनखां पोइ सभ खां वॾी इंपॉर्टेंट पॉइंट हाणे जी इहा बि आहे त सऊदी प्रिंस मोहम्मद बिन सलमान अवॉर्डेड किंग अब्दुल अज़ीज़ अवार्ड। छा हे तव्हांखे यादि करिणो पवंदो? किंग अब्दुल अज़ीज़ अवार्ड कंहिंखे जेको आहे त कन्फर कयो अथऊं? इहो कयो अथऊं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल बाजवा खे। हिननि इहो अवार्ड कन्फर कयो आहे कंहिं? मोहम्मद बिन सलमान। कहिड़ी डेट ते? 26 जून। ठीकु आहे, 26 जून ते किंग मोहम्मद बिन सलमान किंग अब्दुल अज़ीज़ अवार्ड हे तव्हांखे यादि करिणो पवंदो कंहिंखे पारायो आहे? जनरल बाजवा खे, जेको पाकिस्तान जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे। कहिड़ी डेट ते? 26 जून ते। हाणे छो जो मोहम्मद बिन सलमान जी ॻाल्हि आई आहे त हिन जे बारे में मां तव्हांखे हिकिड़ी पॉइंट ॿुधायां त मोहम्मद बिन सलमान केरु आहे? सऊदी जो क्राउन प्रिंस त आहे ई आहे, पर हिन जूं 2 पोस्टियूं ॿी बि आहिनि। कहिड़ियूं? हिकु त फर्स्ट डिप्यूटी प्राइम मिनिस्टर
ठीकु आहे। डेप्यूटी प्राइम मिनिस्टर आहे सऊदी अरब जो। उन खां पोइ हिकिड़ी ॿी बि पोस्ट अथसि जेका आहे डिफेंस मिनिस्टर। ठीकु आहे। सऊदी अरब जो क्राउन प्रिंस त आहे ई आहे मोहम्मद बिन सलमान, पर फर्स्ट डिप्यूटी प्राइम मिनिस्टर बि आहे ऐं उन खां पोइ सऊदी अरब जो डिफेंस मिनिस्टर बि आहे। ऐं सऊदी अरब खे असां हीअं करे लिखंदा आहियूं के एस ए किंगडम आहे न, त किंगडम जे करे असां हुनखे हिन पूरो जीअं पाकिस्तान इस्लामी जमहूरिया जमहूरिया पाकिस्तान असां हुनखे चवंदा आहियूं, त ईअं ई हे किंगडम ऑफ सऊदी अरेबिया इनखे चवंदासीं। त हुनजो डिप्यूटी प्राइम मिनिस्टर मोहम्मद बिन सलमान आहे, डिफेंस मिनिस्टर बि उहो ई आहे। ठीकु आहे। ऐं छो जो हिते ओवरऑल पाकिस्तान जे आर्मी चीफ जी ॻाल्हि पई हले, त सऊदी अरब जे आर्मी चीफ जे बारे में मां ॿुधायां, जिन जो नालो आहे जनरल फैज़ फयाद हामिद। ठीकु आहे। हाणे मां वरी पॉइंट तव्हांखे ॿुधायां, मोहम्मद बिन सलमान किंग अब्दुल अज़ीज़ अवार्ड रिवॉर्ड कयो आहे कंहिंखे, जनरल बाजवा खे, कहिड़ी डेट ते 26 जून ते। ऐं मोहम्मद बिन सलमान पाण केरु आहे? डिप्यूटी प्राइम मिनिस्टर ऑफ सऊदी अरब आहे, डिफेंस मिनिस्टर बि आहे। ऐं सऊदी अरब जी जेका मिलिट्री आहे उनजो फोर्स जो हेड केरु आहे? फयाद बिन हमीद आहे। ठीकु आहे। हाणे कुझु इंटरनेशनल नेशनल जेको आहे त थी वियूं, डोमेस्टिक ख़बरूं बि थी वियूं। उन खां पोइ वरी मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो बि जेको आहे त पढ़ायां पियो स्पोर्ट्स जे हवाले सां, जेके कुझु हाणे ताईं स्पोर्ट्स में अपडेट थी चुकियूं आहिनि। छो जो स्पोर्ट्स जा बि क्वेश्चन काफ़ी टेस्टनि में ईंदा आहिनि, जंहिंमें पहिरियों इहो आहे त इंडियन टेस्ट कैप्टन रोहित शर्मा टेस्ट पॉजिटिव फॉर कोविड। अच्छा, इंडियन टेस्ट कैप्टन जेको आहे रोहित शर्मा, हुनजी जेका कोरोना टेस्ट उहा पॉजिटिव आई आहे। हीउ नालो तव्हांखे यादि करिणो पवंदो। उन खां पोइ मां तव्हांखे हिकिड़ी ॿी इंफॉर्मेशन एडिशनल हिते ॾींदो वञा, त इंडियन टेस्ट कैप्टन यानी टेस्ट क्रिकेट खे असां रेड बॉल बि चवंदा आहियूं। छो हिन में रेड बॉल यूज़ थींदो आहे न, रेड बॉल गेम बि चवंदा आहियूं। ठीकु आहे। त इंडियन टेस्ट कैप्टन रोहित शर्मा जो कोरोना केस पॉजिटिव आयो आहे। उन खां पोइ वेस्ट इंडीज़ अनाउंस कई आहे T10 टूर्नामेंट। ठीकु आहे। जंहिंखे हो कीअं करे लिखनि था, 60 बॉल टूर्नामेंट करे बि चवनि था, अनाउंस कई आहे, जेका हो हेल्ड कराईंदा। इन खां पहिरियां हिकु मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां त 2017 में T10 जेका लीग हुई दुबई, इनखे पहिरियां ई इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल बैन करे चुकी आहे। ठीकु आहे। यानी हे सेकंड टाइम आहे जो वेस्ट इंडीज़ इन टूर्नामेंट खे हल कराए पई। फर्स्ट टाइम दुबई में थी हुई, जेके ICC बैन कयो हुयो। हाणे वेस्ट इंडीज़ इनखे प्रपोज़ल ॾिनो आहे T10 जो। उन खां पोइ सभ खां वॾी अपडेट जेका आहे पाकिस्तान क्रिकेट जे हवाले सां इहा आहे त इंग्लैंड विल टूर पाकिस्तान। इंग्लैंड टूर पाकिस्तान। हाणे हिन जी टाइम लाइन तव्हांखे यादि करणी पवंदी। इहो थींदो 15 सेप्टेंबर खां वेंदे अक्टूबर ताईं। ऐं हिन में 3 टेस्ट मैचिस हूंदियूं ऐं 7 T20 मैचिस हूंदियूं। अच्छा, हे हाणे 2022 में थी रहियो आहे। ठीकु आहे। लास्ट टाइम पुछी सघंदा त इंग्लैंड पाकिस्तान जो टूर कॾहिं कयो, त लास्ट टाइम इहो थियो हुयो 2005 में। यानी केतिरो डिस्टेंस थियो? 15, 16, 17 सालनि जो डिस्टेंस आहे। ठीकु आहे। हाणे तव्हां यादि कजो, इंग्लैंड टूर पाकिस्तान 15 सेप्टेंबर खां अक्टूबर ताईं थींदो। 3 टेस्ट 7 T20 थींदियूं। लास्ट जेका आहे उहा आहे त टूर थियो हो इंग्लैंड जो 2005 में, यानी तक़रीबन 17 सालनि जो गैप विच में आहे। उन खां पोइ वरी मूंखे हिकिड़ी ॿी ख़ासि पॉइंट यादि अची वई, त सभिनि खे ख़बर आहे त फीफा 2022 त कतर में थियण वारो आहे, पर फीफा 2026 बि अनाउंस थी चुको आहे, जेको किथे थींदो? नॉर्थ अमेरिका में। नॉर्थ
अमेरिका, नॉर्थ अमेरिका जे कहिड़े कंट्रीज़ में 2026 वॾो इंपॉर्टेंट आहे। 22 सभिनी खे ख़बर आहे, शायदि हिकु ॿ टेस्ट में अची बि चुको आहे। 2026 तव्हांखे यादि हुजणु खपे। फीफा वर्ल्ड कप किथे थींदो? नॉर्थ अमेरिका जे खंड में थींदो। ऐं उनखां पोइ नॉर्थ अमेरिका में कहिड़ियूं स्टेट्स अचनि थियूं? कैनेडा थी अचे, ठीकु आहे। उनखां पोइ अचे थी यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, उनखां पोइ आहे मैक्सिको, ठीकु आहे। हे स्पोर्ट्स में करंट हैपनिंग्स आहिनि जेके तव्हांखे टेस्ट जे हवाले सां यादि करणियूं पवंदियूं। हुन में जेके डेट्स वग़ैरह आहिनि, इवेंट्स आहिनि, उहे तव्हांखे जेको आहे त बाक़ाइदा यादि करणा पवंदा। सो इनशाला वरी मां हिन करंट अफेयर लेक्चर खे अॻिते कंटिन्यू रखंदुसि।